मुफ्ती साहब छा औरतूं हिक ही गुसल खाने में गुसल करे सघनि थियूं? इहो नाजाइज़ आहे, गुनाह हुआ। इन शइ खे माण्हू सम्झंदा न आहिनि, छो त हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हर मर्द ॿिए मर्द खां पंहिंजो सतर लिकाए ऐं हर औरत पंहिंजो सतर ॿी औरत खां लिकाए। इहो वाजिबु आहे। मर्द इन शइ जो एहतियात कंदा आहिनि, लेकिन औरतुनि में इहो रवाजु आहे, इहो उन्हनि जो नज़रियो बणी चुको आहे त जीअं असां औरतुनि खे हिकिड़ी ॿी औरत खां पर्दे जो हुकुम न आहे, शायदि सतर लिकाइण जो बि हुकुम न आहे, त उहे गुस्ल करण में या कपिड़ा मटाइण में इन शइ जी कोई एहतियात न कंदियूं आहिनि। हालांकि इहा शइ नाजाइज़ आहे। कोई बि इंसानु आहे, चाहे मर्द आहे या औरत, उहो पंहिंजो सतर उन जे लाइ लिकाइणु वाजिबु आहे। सिर्फ़ु ज़ाल ऐं मुड़ुसु हिक ॿिए जो सतर ॾिसी सघनि था, बाक़ी कोई बि इंसानु पंहिंजो सतर कंहिं बि, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनजे साम्हूं पंहिंजो जिस्म नथो खोले सघे। हिकु ॿी एहतियाती हूंदी आहे त बाज़ मरतबा औरतूं नंढड़े ॿार खे थञ पीआईंदियूं आहिनि, उन में बि औरतुनि जी बेएहतियाती हूंदी आहे। छो त जॉइंट फैमिली में बाज़ मरतबा ॾेर बि हूंदो आहे, सोरो बि हूंदो आहे, वॾा पुट बि हूंदा आहिनि, भाइर बि हूंदा आहिनि, त उन्हनि में बि औरत खे खपे त कम अज़ कम कंहिं पर्दे जी हालत में, यानी कंहिं कुंड में, या उन ॿार जे मथां का पोती वग़ैरह ॾिजे। इन में बेएहतियाती न कजे, हराम आहे। हिकिड़ी हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जिस्म जे जंहिं हिसे खे ॾिसणु, जेको हिसो सतर में आहे, त उन हिसे खे ॾिसण वारे जे मथां बि लानत आहे ऐं ॾेखारण वारे जे मथां बि लानत आहे।